शाह अब्दुल लतीफ़ जो फ़लसफ़ो, हिते असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फ़लसफ़े जे हिकु निक्ते खे सिर्फ़ु डिस्कस कंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इंसानी मक़सदियत जो शाइर हो। हूअं शाह लतीफ़ जी शाइरी जे ज़रिए असांखे तसव्वुफ़ मिले थो, जंहिंखे वहदतुल वजूद बि चऊं था। वेदायत मिले थी, मज़ामती शाइरी मिले थी, वतन परस्ती मिले थी, अवाम दोस्ती मिले थी, इंसानियत दोस्ती मिले थी, सिंधी समाज आलमी समाज आलमी इंसानियत जो पैगाम, नफ़सियाती मैसेज, किरदार निगारी, जमालियात, केतिरा ई मुख़्तलिफ़ परतन जेके शाह लतीफ़ जी शाइरी में मौजूदु आहिनि। शाह लतीफ़ जी शाइरी पढ़ण खां पोइ इहो अहसासु थींदो आहे त शाह लतीफ़ मुख़्तलिफ़ शौरी परतन मां गुज़रियो आहे ऐं केतिरनि ई कैफ़ियतुनि में रहियो आहे। शाह लतीफ़ जी शाइरी खे असां केतिरनि ई खाननि में रखी सघूं था। हिते आउं इहो ॿुधाईंदुसि त तसव्वुफ़ या मिस्टिसिज़म जो जेको फ़लसफ़ो आहे, इहो आम तौर सां असां ॿुधंदा आहियूं त इहो इस्लामी फ़लसफ़ो आहे या इस्लाम मंझां इहो निकितो आहे। के माण्हू चवनि था त इहो फ़लसफ़ो वेदनि जो फ़लसफ़ो आहे, पर इहो फ़लसफ़ो असांखे ईसाइत में बि मिले थो, यहूदियत में बि मिले थो, हिंदुज़म में बि मिले थो, जीन मत में मिले थो, ॿुध मत में मिले थो। वरी मॉडर्न यूरोप जे अंदरि एग्ज़िस्टेंशियलिज़म में बि असांखे इहो ई फ़लसफ़ो मिले थो, सिर्फ़ु कुझु फीचर्स हिन जा मुख़्तलिफ़ ज़रूरु आहिनि। पर मजमूई तौर सां असां थोरो गौर कंदासीं त आख़िर तसव्वुफ़ जो फ़लसफ़ो पंहिंजे तौर सां को अलॻि वजूद रखे थो, या को इहा सोच जो ढंग आहे, या वरी इहो त आख़िर इहो फ़लसफ़ो मुख़्तलिफ़ मज़हबनि जे अंदरि या मुख़्तलिफ़ फ़लसफ़नि जे अंदरि असांखे छो थो मिले। शाह लतीफ़ जो फ़लसफ़ो सम्झण खां अॻु में थोरो असां इन ॻाल्हि खे सम्झंदासीं त इंसान जी ज़िंदगी जा शौरी तौर सां टे परतन, मसलन विल ड्यूरांट जॾहिं इहो चवे थो त इंसान जी इल्म जी शुरूआति हैरानी खां थींदी आहे ऐं वरी इल्म जी इंतिहा बि हैरानी ते थींदी आहे। यानी असां जेॾी महिल शुरूआति कंदा आहियूं त हवासनि जे ज़रिए मुख़्तलिफ़ इल्मनि जे परतनि मां गुज़रंदा आहियूं। वरी साइंस असांखे उन्हनि हवासनि खे एक्सटेंड करे अञा वधीक दुनिया जे ऐं मटीरियल फिनामिना खां वाक़ुफ़ु कंदी आहे। मसलन जेकॾहिं असां माइक्रो ऑर्गेनिज़म में वञूं था त असां सेल खे बि माइक्रोस्कोप जे ज़रिए ॾिसूं था। मैक्रो दुनिया में वञूं था त दूरबीन जे ज़रिए सयारनि खे ॾिसूं था। पर उन जे बावजूद बि इहा स्टडी जेका आहे इहा मादी फिनामिना जी आहे, मटीरियल फिनामिना जी आहे, जंहिंमें फिज़िक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या मुख़्तलिफ़ यूनिवर्स जा मुख़्तलिफ़ सिस्टम सम्झ में अचणु लॻनि था। इहे तजुर्बाती शयूं बि हिन में अचनि थियूं, अक़िल बि हिन में अचे थो, हवास बि हिन में कमु कनि था। पर उन खां पोइ हिकिड़ो इन्फिनाइट जो तसवुरु आहे। उहो तसवुरु इहो आहे त आख़िर अॻिते छा आहे, काइनात जी सरहदूं कहिड़ियूं आहिनि, छा काइनात जी का सरहद आहे, या इंसान किथां अचे पियो ऐं केॾांहुं वञे पियो। छा इंसान जेको रूह आहे, इंसान जा दर्द, तकलीफ़ूं, ख़ुशियूं, या संदसि गुज़रंदड़ वक़्तु, उमिरि, मौत, ख़ुदफ़रेबी, दहशत, बोरियत, प्यार, अख़लाक़ियात, इहे सभु शयूं छा आहिनि? ऐं सभई शयूं काइनात जे अंदरि वक़्त जी धारा में छो थियूं वहनि? छा किथे वक़्तु रुकिजी सघे थो? छा काइनात जे अंदरि इंसान का बिल्कुलु अलॻि थलॻि का मख़लूक आहे, या इन जहिड़ी का ॿी मख़लूक बि आहे किथे? छा सिर्फ़ु धरती काइनात जो मर्कज़ आहे, या काइनात जे अंदरि धरती बिल्कुलु अलॻि बेनियाज़ आहे? छा कंहिं ॿिए सयारे ते बि इंसान वजूद रखनि था?
या इहो त आख़िर इन ई सॼे मांडाण जी इंतिहा छा आहे। इन्हनि सभिनीनि सुवालनि जा जवाब असांखे साइंस नथी ॾिए, असांखे असांजा हवास नथा ॾियनि। इहे मेटाफिज़िकली क्वेश्चन्स आहिनि। हिन वक़्त ताईं साइंस इन क़ाबिल अञा कोन बनी आहे जो उन्हनि सभिनीनि सुवालनि जा जवाब ॾिए। त हिकिड़े अहिड़ी स्टेज ते असां पहुचूं था सभिनीनि इल्मनि खे ॼाणण खां पोइ, जिते असां वरी बि हैरान थी वञूं था। इहा ज़रूरी आहे ॻाल्हि त इहो जेका हैरानी आहे उहा इरफ़ानियत वारी आहे, में इरफ़ान हासिलु थिए थो। उहा हैरानी जाहलत वारी न आहे जेका इल्म जे इंतिहा ते पहुची करे मिले थी, जिते इंसान खे सम्झ में अचे थो त दरअसल काइनात असां बेनियाज़ आहे ऐं काइनात जा हज़ारें करोड़ें रंग आहिनि। वक़्त जे वहकिरे में हीअ वेंदड़ काइनात अलाए केसि ताईं वञे थी, ऐं इंसान त हिकिड़ो मामूली कसरती जुज़ो आहे हिन सॼे मांडाण जे अंदरि, जंहिंजी का ख़ासि अहमियत कोन्हे आई। हाणे इन लम्हे ते पहुचण खां पोइ असां सूफ़ीज़म ॾांहुं वञूं, छो त सूफ़ीज़म दुनिया जे हर मज़हब में छो थो मिले, इन करे त जिन माण्हुनि सोचणु शुरू कयो, जेके माण्हू सोचीनि था, उहे माण्हू इन जॻह ते पहुची था वञनि त काइनात ॼण त को बुलबुल आहे, पाणीअ जो फोटो आहे, या ॼण त का रांद आहे, ऐं आहे बि या न आहे बि। वक़्त जे वहकिरे में सभु शयूं लड़ंदियूं थियूं वञनि, ऐं का बि शइ एब्सोल्यूट कोन्हे आई, हर शइ रिलेटिव आहे। त पोइ असां सूफ़ीज़म ॾांहुं असां लाड़ो पैदा थिए थो। हिते असां सम्झ में ॻाल्हि अचे थी त सूफ़ीज़म बुनियादी तौर सां हिकिड़ो माण्हू जो रवैयो आहे जेको काइनात ॾांहुं आहे, ऐं इल्म जी इंतिहा खां शुरू थींदो आहे। तंहिंजे करे दुनिया जे सभिनीनि इल्मनि जी इंतिहा फ़लसफ़ो ई आहे। यानी जॾहिं तव्हां PhD जी डिग्री वठंदा आहियो त हुनजो PhD जो मतिलबु इहा आहे त डॉक्टर ऑफ फिलॉसफी। जॾहिं त मैथ्स, केमिस्ट्री, फिज़िक्स, ॿिया इल्म, पर उन्हनि सभिनीनि जी डिग्री जेका इंतिहा जी आख़िरी डिग्री उहो वरी फिलॉसफी जी आहे। इन जो मतिलबु इहो थियो त हर इल्म जे बुनियाद जे अंदरि इंतिहा ते हिकिड़ो अहिड़ो फ़लसफ़ो आहे जंहिं ते पहुची करे असां हैरान थी था वञूं। शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जो फ़लसफ़ो, हाणे असां इन फ़लसफ़े ते ईंदासीं त शाह लतीफ़ इंसान जे मक़सद जी ॻाल्हि कीअं थो करे, यानी मक़सदु कहिड़ो आहे। बुनियादी तौर सां मक़सद जहिड़ी ॻाल्हि असां करियूं था त पोइ हर माण्हू पंहिंजो पंहिंजो मक़सदु रखे थो, ऐं हिकिड़े मक़सद जे हसूल जे लाइ जिदोजहद करे थो। उहो हासिलु करण खां पोइ वरी ॿियो मक़सदु। छा सभिनीनि इंसाननि जे लाइ को हिकिड़ो मक़सदु आहे? मज़हबी माण्हू चवंदा आहिनि त इंसान जे पैदा थियण जो मक़सदु जेको आहे उहो ख़ुदा जी ख़ुशनुदी हासिलु करणु आहे। त जेकॾहिं ईअं आहे त यकीननि पोइ सभिनीनि इंसाननि जो मक़सदु हिकिड़ो ई हुअणु घुरिजे, ऐं सभई इन मक़सद जे लाइ पैदा थिया हुजनि, त पोइ मज़हब बि दुनिया में को हिकिड़ो ई हुअणु घुरिजे। पर अमली तौर सां असां ॾिसंदासीं त ईअं आहे ई कोन। हर माण्हू जो अलॻि अलॻि मक़सदु आहे जंहिं लाइ हू जिदोजहद करे थो। उहो हसूल खां पोइ वरी ॿी जिदोजहद करे थो, वरी ॿियो मक़सदु, यानी पंहिंजे वजूद खे पहिरें पंहिंजे साम्हूं बीहारे पोइ को मक़सदु तइ करे थो। इन जो मक़सदु इहो थियो त इंसान जो को पैदाशी जोहर कोन्हे आई, जंहिंजे लाइ उहो पैदा थियो, उहो मक़सदु हुनजो को पैदाशी कोन्हे जेको हुन सां खणी आयो हुजे। जंहिंजे करे हर माण्हू जो मक़सदु अलॻि आहे। हर माण्हू पंहिंजे जोहर खे जी तश्कील करणु चाहे थो, ऐं पंहिंजे वजूद में कंहिं न कंहिं मक़सद जो खे भरणु चाहे थो।
ऐं इन मां ज़ाहिर इहो थो थिए त इंसानु हिकिड़ो ख़ाली वजूद आहे, बल्कि हू वजूद ई कोन्हे, वजूद में अचण जी कोशिशि थो करे। हिकिड़ो ख़ाल आहे जंहिंमें हू पंहिंजो पाण खे मुख़्तलिफ़ ख़्वाहिशुनि जे ज़रिए, अचीवमेंट्स जे ज़रिए भरे थो। ऐं लाइफ जो इहो सॼो सर्किल जेको आहे, नंढे हूंदे खां वॾे ताईं ज़िंदगी भर हू जिदोजहद कंदो रहे थो ऐं ज़िंदगी भर इन ख़ाल खे भरण जी कोशिशि करंदो रहे थो, मुख़्तलिफ़ मक़सदनि सां, मुख़्तलिफ़ अचीवमेंट सां, मुख़्तलिफ़ हालतुनि सां। पर आख़िर ताईं हू इहो नथो चई सघे त को हुन पंहिंजी ज़िंदगी जो जौहर हासिलु करे वरितो ऐं हुन पंहिंजे मक़सद में इंतिहा ते पहुची करे हुन पंहिंजा मक़सद सभु माणे वरिता। हाणे को बि मक़सदु हुनजी लाइफ जो न रहियो आहे, ईअं करे बि नथो थिए। आख़िरी साह ताईं बि इंसानु ज़िंदगी जीअण थो चाहे ऐं उहा हुनजी का न का जिदोजहद हुन सां लॻियल थी आहे। इहा हुनजी ज़िंदगी जी चॉइस आहे। छा इंसानु का बि चॉइस न करे, का बि चूंड न करे ऐं मुसलसल जिदोजहद खे छॾे ॾे ऐं हू पंहिंजी ज़िंदगी जे कंहिं बि जौहर खे मञे ई न, सिर्फ़ु वजूद जो साम्हूं करे बीह रहे? छा इहो मुमकिन आहे? ॾिठो वञे त इंसानु पैदा थियण सां ई पंहिंजे इन ज़िंदगी जे ख़ाल खे भरण जी कोशिशि करे थो। जीअं नंढड़ा ॿार पैदा थियण सां रोअनि था, पोइ थोरी देरि जे लाइ हुनखे फीट ॾेई ख़ामोश करायो वञे थो, अॻियां ॿारु वधे थो, हुनखे रांदीको ॾिनो वञे थो, पर थोरी देरि जे लाइ हुनजो ज़हन खे कंहिं न कंहिं मश्ग़ले में लॻायो वञे थो त हू बहिलजी वञे थो। पर जीअं ई उन बहिलजण वारे अमल मां फ़ारिग़ थिए थो त वरी रोअण थो लॻे। इन जो मतिलबु इहो थियो त इंसान जी ज़िंदगी जो ख़ाल जेकॾहिं हू भरण जी कोशिशि न कंदो त हू सख़्तु दहशत जो शिकार थींदो, बोरियत जो शिकार थींदो, रोमांस खां कटिजी मौत ॾांहुं हलियो वेंदो। तंहिंजे करे मक़सदु इंसान जी ज़िंदगी में लाज़मी आहे ऐं हुनखे हर लम्हे चॉइस करणी आहे, चूंड करणी आहे। हाणे बिटाई इते अची करे चवे थो त इंसान जी ज़िंदगी जो जेको मक़सदु आहे उहो जेको बि हू चूज़ करे, छो त तय थियल त मक़सदु आहे कोन, तय त हुनखे पाण करिणो आहे। त पोइ जेको मक़सदु हुन तय कयो आहे उन मक़सद ते हू साबित क़दम रहे, उन मक़सद सां हू सचो रहे। ज़िंदगी में हिकु दफ़े जी जेका तव्हां चूंड कई कंहिं बि अमल जी, कंहिं पेशे जी, को कम जी, उन सां पंहिंजी सचाई ॾेखारियो, पंहिंजी कमिटमेंट ॾेखारियो। जेकॾहिं कमिटमेंट तव्हांजी न आहे त पोइ तव्हांजो मक़सदु कंहिं कम जो कोन्हे, तव्हांजे वजूद खे अधूरो ई रखंदो, तव्हां थानीको न थींदा, तव्हांजी बेचैनी ख़तमु न थींदी। तंहिंजे करे तव्हां कंहिं बि कमिटमेंट सां एतिरो महू थी वञो जो पंहिंजे ज़िंदगीअ जे जोर खे ओवरकम करे वञो ऐं ज़िंदगी जे जोर खे पंहिंजे वजूद खां बालातर बनाए वञो। इहो अहम शइ आहे। इहा जेकॾहिं शइ तव्हां करण में कामयाबु वेंदा त तव्हांजी ज़िंदगी जी सफलता थी वई ऐं तव्हां ज़िंदगीअ जे उन जोहर खे हासिलु करे पंहिंजे वजूद जे मथां ग़ालिब करे विया। हाणे इहो अॼु जी ॻाल्हि न आहे, वेदनि में बि असांखे इहा ॻाल्हि मिले थी ऐं उनखां पोइ हिंदुस्तान जी मुख़्तलिफ़ तारीख़ुनि में पेशे सां सचे हुअण जी ॻाल्हि असांखे मिले थी। राजा अशोका जे दौर में मसलन हिकिड़ो वाक़ियो फिलॉसफी ऑफ इंडिया में किताब जेको राधा कृष्ण जो आहे उन में हिकिड़ो वाक़ियो लिखियलु आहे त महाराजा अशोक हिकिड़ो दफ़ो पंहिंजे वज़ीरनि सां गंगा नदी जे किनारे ते बीठो हो ऐं उते ओचितो माण्हुनि खे चयईं त छा को अहिड़ो माण्हू थी सघे थो जेको हिन नदीअ जे वहिकिरे जो रुख बदिलाए ॾेखारे। त माण्हुनि चयो त साईं इहो त मुमकिन कोन्हे, पर उते हिकिड़ी दरबारी तवाइफ़ बिंदुमती बीठल हुई जंहिं चयो त इहो कमु आउं करे सघां थो। गंगा जो रुख हुन बदिलाए ॾेखारियो
जॾहिं बादशाह जो मंज़र थियो त हैरान थी वियो, चयईं त इहो कारनामो तो कीअं सर अंजाम ॾिनो? त हुन बिंदुमती जवाबु ॾिनो त महाराजा, मां पंहिंजे पेशे सां सची आहियां, मूं वटि सदाकत जी कुवत आहे। ऐं अशोक गुस्से में अची चयो त तवाइफ़ जिस्म विकिणण वारी अख़लाक़ी हदूं पार कंदड़ गुनाहगार औरत वरी सदाकत वारी कुवत हुन वटि कीअं हूंदी? हुन चयो त मां दरअसल पंहिंजे पेशे सां एतिरी सची आहियां जो मूं वटि केरु बि माण्हू अचे, उहो ब्राह्मण हुजे, खत्री हुजे, वैश्य हुजे, शूदर हुजे, पर मां सभिनीनि सां हिकु जहिड़ो वर्ताव कंदी आहियां ऐं मां कंहिंखां न नफ़रत कंदी आहियां न मरगूब थींदी आहियां। मां सिर्फ़ु पंहिंजे पेशे सां सची आहियां ऐं इहो ई मुंहिंजो धर्म आहे ऐं मां इन धर्म जी सदाकत सां ही कारनामो सर अंजाम। हाणे तव्हां थोरो गौर सां ॾिसो त पेशे सां सचो रहणु ऐं कमिटमेंट जेका कई उन सां सचो रहणु ई धर्म आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी कमिटमेंट सां सचा नथा रहो त पोइ तव्हां मुनाफ़िक़ थी विया, ॿियाई में अची विया। वैदत जो बुनियादी फ़लसफ़ो उतां तो शुरू थिए त तव्हां जेका चूंड कई आहे पोइ उहा ग़लति ऐं सही आहे, पर उन सां कमिटमेंट सां सचा थियो। मसलन हिते हिकिड़ो बैत ऐं शाह लतीफ़ जो ॾिठो। शाह लतीफ़ चवे थो त वैदहू ला शरीक लहू जा थो चई ईअं, तां मञ मोहम्मद कारणी निरतऊं मंझा नीअं, सो तूं वञो कीअं ना ई कंद ॿियनि खे। थोरो गौर सां ॾिसो त वैदहू ला शरीक लहू जा थो चई ईअं, हिते ज़ोर ज़बरदस्ती न आहे, हिते तव्हांखे पाबंद न कयो वियो आहे, बल्कि तव्हांखे आज़ादु छॾियो वियो आहे। त वैदहू ला शरीक लहू, जेकॾहिं तूं ईअं चवें थो, यानी तूं पंहिंजी चूंड पाण कई आहे, त पोइ तां मञ मोहम्मद कारणी निरतऊं मंझा नीअं। इन बैत खे तव्हां थोरो गौर सां पढ़ंदा त तव्हांखे लॻंदो त शाह तव्हांजी चूंड खां पोइ तव्हांखे डिटरमाइन थो करे, उन सां लाॻापियल कानूननि ते अमल करण लाइ थो चवे। मसलन शाह चवे थो, हिकिड़ो ॿियो बैत ॾिसंदासीं, कूड़ो तूं कुफर सी काफ़र मको ठाहे, हिंदू हॾ न आई जणियूं तो म जुगाए, तिल्क तिनी खे लाइ सचा जे शिरक सी। तूं पंहिंजे शिरक सां सचो कोन आहीं त पोइ तूं काफ़र छो थो सॾाईं? यानी काफ़र आहीं त पोइ तूं शिरक कर। जेका तूं चूंड कई आहे, जेको जंहिं शइ ते तूं बीठल आहीं, जेको तुंहिंजो पेशो आहे, जेको तुंहिंजो धर्म आहे, उन सां सचो रहो। ऐं पोइ जेकॾहिं तूं काफ़र आहीं त कुफ़र कर, कूड़ो न थी। पोइ वरी अॻियां ॾिसो तव्हां, सुहिणीअ खे चवे थो त सती मथी सुहिणी लंडी थी लॾेज, चयो करे चग जो आधी राति उथेज, रीह हीअं ॿार ॿुॾेज ढकण में डुक भरे। जेकॾहिं सुहिणी तो पंहिंजे म्यार खे चूज़ कयो आहे, पंहिंजी ज़िंदगी जो जोर बनायो आहे, त उन सां सची रहो। असां वटि घणा माण्हू चवंदा आहिनि त भई शाह लतीफ़ जेको आहे उहो फेमिनिस्ट हो, औरत जी आज़ादी जो क़ाइल हो, औरत जी चूंड जो उनखे हक़ पे ॾिनई। त ॾिसो, जेकॾहिं उनखे मुड़ुसु पसंदि न आहे ऐं ॿियो केरु पसंदि आहे त उनजे लाइ उनखे एतिरी आज़ादी आहे जो शाह उनखे तमामु घणो साराहे थो ऐं शाह उनखे इहा इजाज़त ॾिए थो त उहो वञी म्यार सां मिले। दरअसल इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, शाह जो इन पासे फ़लसफ़े जो ॾांहुं लाड़ो ई कोन्हे। शाह सिर्फ़ु हिते इहा ॻाल्हि थो चवणु चाहे त जेकॾहिं तो हिकिड़ो दफ़ो चूंड कई आहे जंहिं शइ जी, जेका शइ तो पंहिंजो जोर बनाई आहे, सिर्फ़ु उन सां तूं सची रहो। जेकॾहिं शाह एतिरो औरत खे पंहिंजे शादी खां पोइ आज़ादी जो क़ाइल हुजे हा त पोइ ईअं कीअं चवे हा त वरसी विझो काण खरसी खिलूं पाई, होरी मुंद अॼाण, कण छॾियो त मुड़ी। वरी शहर ॿुधी वञो, वरसी विझो काण खरसी खिलूं पाई, भोरी मुंद अॼाण, कण छॾियो तो मेड़ी। हाणे तव्हां हिन ॻाल्हि खे थोरो सम्झी वञो त शाह लतीफ़ इन आज़ादीअ जो क़ाइल कोन्हे त को औरत छॾे पंहिंजे मुड़ुस ॾांहुं हली वञे, इन आज़ादी जो क़ाइल कोन्हे।
शाह त सिर्फ़ु पंहिंजे मक़सदियत जी ॻाल्हि थो करे त जेको तव्हां मक़सदु चूंडियो आहे उन मक़सद सां तव्हां केतिरा सचा आहियो। वरी अॻियां ॾिसो, आशिक़ अज़ाज़ील ॿिया मिड़ई सदड़िया, मंझां सिक सबील लानती लाल थियो। आशिक़ सिर्फ़ु उहो हो जेको अज़ाज़ील हो, ॿिया त सदड़िया आहिनि। छो त सदुन करण वारो माण्हू, चिलविलो माण्हू, हिक खां ॿिए पासे पसंदि करण वारो माण्हू, हिक खां ॿिए पासे ॾांहुं भटकण वारो माण्हू, चए थो आशिक़ उहो न आहे। अज़ाज़ील उहो हो जंहिं चयो त सजदो मुंहिंजो सिर्फ़ु अलाह खे आहे, दैट्स ऑल। आऊं पंहिंजे महबूब जे इश्क जे सचाई ऐं हेकड़ाईअ जे लाइ ऐं कमिटमेंट मुंहिंजी आहे त आउं सजदो सिर्फ़ु ख़ुदा खे कंदुसि, ॿियो कंहिंखे न कंदुसि। मिठाई जे फ़लसफ़े जे मुताबिक़ त तॾहिं त उहो अज़ाज़ील मां, आशिक़ अज़ाज़ील जेको हो उहो लानती मां असल में उहो लाल थी वियो, उहो निखरी वियो, छो त हू पंहिंजी कमिटमेंट सां सचो रहियो। ऐं जेकॾहिं तव्हां हैरत सां इहा ॻाल्हि ॾिसो त एॾी वॾी फिलोसॉफिकल पॉइंट ऑफ व्यू बेटाई वटि मौजूदु आहे त हू सिर्फ़ु उन बुनियाद ते शैतान खे लाल पियो बनाए त हू पंहिंजी कमिटमेंट सां सचो रहियो, पंहिंजे इश्क सां सचो रहियो, ॿियाई न कई, सजदो ॿिए खे न कई। त शाह लतीफ़ जी शाहीअ जो बुनियादु जेको आहे उन में इहा हिकिड़ी पॉइंट अहम आहे त जंहिं धर्म खे तव्हां चूज़ कयो आहे, जंहिं जोहर खे तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे वजूद जो हिसो ठाहियो आहे, उन सां तव्हां एतिरो त कमिटमेंट करे सचा थी पियो जो उन खां जेकॾहिं तव्हां थोरो बि भटकिया त तव्हांजी ज़िंदगी ॿियाई जो शिकार थी ऐं ज़िंदगी जो को बि जोहर हासिल न थींदो, तव्हांजी ज़िंदगी ख़िला में भटकी वेंदी ऐं पोइ उहा ज़िंदगी जेका आहे कसरती ज़िंदगी रहंदी वञे। तंहिंजे करे शाह लतीफ़ जी ज़िंदगीअ में ही वैदत जो बुनियादी जोर हो त इंसानु पंहिंजे मक़सदु ॾांहुं सचो हुजे। वरी असां नेक्स्ट टाइम फ़िलासफ़ी जे कंहिं ॿी शाख खे खणंदासीं।